अस्सलामुअलैकुम। मां सिकंदर पोजदार ऐं ही मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि। असां विलोक पार्टी ठाहिणु चाहियूं था। असांजी विलोक पार्टी डेडिकेट आहे मीर तारिक खान पोजदार खे। मीर तारिक खान पोजदार साहब ही विलोक पार्टी ज़रूरु ॾिसिजो ऐं तव्हांजो तारुफ़ कराईंदुसि। असां हैदराबाद में हिकिड़ी होटल ते वेठा आहियूं। होटल जो नालो तव्हांखे ॾेखारींदासीं। कैमरामैन खे गुज़ारिश कंदुसि होटल जो नालो तव्हांखे ॾेखारे। फ़कीर अमीर लिगारी जो मुर्शिद आहे मोहम्मद हुसैन साहब। ये उनजो मुर्शिद आहे, दोस्त आहे, मुंहिंजो यार आहे। मूं पंहिंजी घटि उमिरि खां पंहिंजो दोस्त कयो आहे। ग़ुलाम अली लगारी साहब, प्यार मां इनखे अनिल लगारी चवंदा आहिनि। साईं, तव्हां हिते कहिड़े हिसाब सां अॼु हैदराबाद आया आहियो? इंजॉयमेंट लाइ हैदराबाद घुमण आयासीं। इंजॉयमेंट लाइ आयासीं हैदराबाद घुमण, त ॾाढो सिकंदर सां मिलण आयासीं। माशाल्लाह मुलाक़ात थी। फ़कीर मोहम्मद अमीर लिगारी जो वॾो पुटु आहे। बाक़ी कैमरा ॾेखारींदो जानशीन ही थींदो। इल्म जाफ़र, इल्म नजूम ऐं पंहिंजे वालिद साहब खे चए थो इल्म सेखारियो। अस्सलामुअलैकुम। मां अमीर लगारी। अदा ही असां घुमण जे सिलसिले में हैदराबाद आया आहियूं। असांजी विलोक पार्टी ठाहियूं पिया तारिक अली पोजदार साहब जे लाइ ख़ुशूसी। ऐं सभु हिते दोस्त गॾिजी शहर में घुमी फिरी हाणे अची हिकिड़ी रेस्टोरेंट ते वेठा आहियूं। ही सभु मुंहिंजा दोस्त वेठा आहिनि। ऐं हीउ मुंहिंजो भाउ वेठो आहे। असद अली लगारी। ही जेको दोस्त वेठो आहे असद लगारी, हिन जो अञा नंबर कोन आहे अचे थो। बाक़ी दोस्तनि खां पुछी बचे थो ॿुधायो ऐं छा चवां। आउं जेको मिड़ी घुमण आयो आहियां, एक्स्ट्रा जी गाड़ी जो टायर हूंदो आहे एक्स्ट्रा। ऐं आउं फ़कीर जो नंढो भाउ आहियां। ऐं फ़कीर साईं मूंखे चयो त मूंसां गॾिजी हल, इन जे करे आउं बि जेको फ़कीर साईं सां गॾु आहियां। अस्सलाम वालेकुम। फ़कीर जो शागिर्द शहबाज़ अली लगारी। मीर तारिक पोजदार के सलाम पेश कया तो हुनजे लाइ ही विलोक पार्टी जो टुकड़ो तो ठाहियूं पिया। इंशाअल्लाह ताला तव्हां केरु आहियो? नालो ॿुधायो पंहिंजो। मोहम्मद हुसैन। किथां खां आया आहियो? गुलाब लिगारी मां। हैदराबाद में कहिड़े कम सां आया आहियो? मुस्कुरायो पिया। बाबा ही मुंहिंजो मुर्शिद आहे न। मुर्शिद ही मौलाई अथई। मौलाई या अली मदद। अॼु शाम जो कम ही मौलाई आहे ऐं मुंहिंजो मुर्शिद बि आहे। मुंहिंजो दोस्त बि आहे। माना तव्हांजो मुर्शिद बि आहे, तव्हांजो दोस्त बि आहे, तव्हांजो पुटु बि आहे। पुटु बि आहे ऐं तव्हांजो साहब बि आहे। मुंहिंजो साहब बि मूं दिलि में समाए रखियूं आहिनि। जी माशाल्लाह, मुंहिंजी दुआ आहे इंशाअल्लाह ही मुंहिंजो नालो रोशन कंदो। को यादगार वाक़ियो ॿुधायो। बस अॼु मानी खाइण आयो आहियां हैदराबाद। बस अॼु मानी खाइण आयो आहियां। नओं दोस्त अथनि तव्हांखे ॾेखारियो। मिस्टर इरफान अली रावजो साहब जेको असांजो कैमरामैन बि आहे। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। साईं, मां तव्हांजो प्यारो दोस्त इरफान अली रावजो। ही असांजी संगत जेको आहे सो बदीन डिस्ट्रिक्ट मां आई आहे। एतिरो वॾो सफ़र करे आई आहे। या ख़ासि तौर असां सां मुलाक़ात थियण आई आहे, मिलण आई आहे। हिन जा लख थोरा लख एहसान बि असां सां गॾु आहिनि। एॾो वॾो सफ़र करे असां वटि पहुची विया आहिनि। ॾाढो इंजॉय कनि पिया, ॾाढो हिननि खे मज़ो बि अचे पियो। हैदराबाद जो रौनक़ूं, हैदराबाद जो शहर जेको ॾिसनि पिया। तव्हां पुलिस में आहियो? जी जी, आउं पुलिस में आहियां। सर्विस कार्ड ॾेखारियो। सर्विस कार्ड कोन्हे को, हींअर मानी खाइण ॾियो पोइ तव्हांखे। सिकंदर साहिबु, अॼु हिन विलोक पार्टी में तव्हां जेको मैसेज को पैगाम ॾियणु चाहियो था? असां फ़कीर अमीर लिगारी जो दोस्त खे असां पंहिंजे दोस्त तारिक अली पोजदार खे चवंदासीं तारिक पोजदार साहब तव्हांखे असां यादि करियूं पिया। असां चऊं था तव्हां हिते असां गॾु गॾिजी मानी खाऊं था। हालात की कढ़ाई तमामु घणी मशहूरु आहे। तव्हां गॾु खाईंदासीं। ग़ुलाम अली साहब, दोस्तनि खे कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? जेका इहा ॻाल्हि आहे त जेतिरो तव्हां वधीक महिनत कंदा त ओतिरो वधीक तव्हां कामयाबु थींदा। तव्हां कुझु कोन थो हा बिल्कुलु बहितरीनु मतिलबु कमु थी वेंदो। हैदराबाद पुलिस में जमादार आहे ऐं पुराने हाफ़िज़ आहे। पर हिन में हिकिड़ी ॻाल्हि ख़राबु आहे। कहिड़ी? जेका नाराज़ थींदा हुनखे चयो। हा, माण्हू पुलिस जो माण्हू आहे न। ऐं हुन महफ़िल में बीहंदो बि कोन आहियां। हवाले
फिर मायूं इंशाल्लाह आप पकड़ी मेडिकल ना काफी पुलिस मैं मेडिकल इंटर A1 ग्रेड में मोबाइल लाइए काफी रेट पे इंटीटेस्ट की तैयारी करे वो ता दोस्तों ना गाड़ी इंशाल्लाह डॉक्टर थींदो इंशाल्लाह डॉक्टर थींदो डॉक्टर गुलाम अली लगारी थींदो हां आउं कंपाउंडर थींदस ही डॉक्टर आउं कंपाउंडर